जुडो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो लॻ ज़मीन ते कब्ज़े लाइ हथियारबंदनि जी फायरिंग चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कयो वियो आहे। 2 ॻोठाणा ज़ख़्मी। इतला ते पुलिस अटाला पहुची तकरारी ज़मीन ते पिकेट क़ाइमु करे छॾी आहे। मुतासिरनि जो एहतजाज इंसाफ़ जी अपील कई वई आहे। अर्ज़ आहे त ही माफिया ग्रुप जेके हिरिया आहिनि इन असांखे ॾाढो परेशान करे विधो आहे। असांजो ज़ाती पंहिंजो ॻोठु आहे जंहिंजूं असां वटि संतूं हर शइ पंहिंजी मौजूदु आहे। गैस बि लॻल आहिनि, बिजलियुनि जा मीटर बि आहिनि, जंहिंजे करे हिन कौज़ ग्रुपनि ॿिनि हंधा फॿी असांजे ॻोठ ते सुबुह जो 9 बजे धारे हमिलो करे असांजे ॿारनि खे धक हयां अथनि ऐं असांजा 2 माण्हू ज़ख़्मी थी विया हलिया आहिनि। ऐं हिन खां पुछियो वञे, हिन खां कार्ड पुछिया वञनि त हीअ किथे जा माण्हू आहिनि जेको असांजे ॻोठ ते हमिलो करे असांखे हिरासा पिया कनि। जंहिंजे करे असीं अपील था करियूं गवर्नमेंट खे त हिन खे यकदमि में क़ाबू कयो वञे ऐं हिन ते कंट्रोल कयो वञे। जे न अॻिते जे लाइ इंसाफ़ असांखे जेकॾहिं न मिलियो त असीं कोर्टुनि जूं दरवाज़ा सर जेको सो असांजो ॻोठु रजिस्टर थियल आहे। पोड़े शिदी जो पुटु आहियां जी। ॻोठु पोड़े शिदी जे नाले ते रजिस्टर थियल आहे। सुबुह जो उथंदे सर त 9 जो टाइम हो। ही चांडिया मंज़ूर चांडियो, हनीफ़ चांडियो, नज़र चांडियो, गुलाम नबी चांडियो जेको सो असां ते हथियारनि सां ग़ैर माण्हू वठी असांजे बचनि ते असांजे ॻोठ ते हमिलो करे फायरिंग करे असांजे बचनि खे हिरास में विझी असांखे धमकियूं ॾेई रहिया त असां ही जेको सो एग्रीमेंट लिखाई आहे हाजी गुले खां ये पड वां ख़ाली करे वञो। असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जेके इन जी पेशी जेका हुई सो 6 तारीख़ ते हिन जेको सो कोर्ट में केस SP वटि केस दाख़िल कयो। मुंहिंजो सौटु गुलाम अहमद मारम जो पुटु जॾहिं उते पुॻा त हुन चयो त ही पड असांजो पड असीं वेठल आहियूं, सरवी ज़मीन हाजी गुले जी आहे, इहो कोर्टुनि में केस हले पियो, असीं पाण में ॼाणूं। पोइ हिन चांडियुनि जो कहिड़ो कमु आहे जेको सो असांजे बचनि ते फायरिंग करणु, असांजे ॻोठ ते असांखे ते हमिलो करणु, असांखे हिरासमेंट करणु, असां ते दाबा ॾेई असांखे तव्हांजा पड असीं ख़ाली कराए छॾींदासीं ऐं माण्हुनि खे धक हणी ज़ख़्मी कया अथनि। असांजे बचनि ते फायरिंग कयो अथनि, असांजी नियाणियुनि ते फायरिंग कया अथनि। असांजो इंसाफ़ कयो वञे। असीं अर्ज़ु करियूं था। मसलो इहो आहे असांजो 7 पीढ़ियुनि खां ही ॻोठु आहे, माइटाणू ॻोठु आहे। असां पाण वेठा आहियूं हिते, असांजा बच्चा ॿार घर घाट सभु कुझु असांजो हिते ई आहे। सॼे ॻोठ खे ख़बर आहे, सॼे मुल्क में ख़बर आहे। पोड़े जो ॻोठु सॾिजे थो, ठीकु आहे। असां उन में वेठा आहियूं, असांजूं 7 पीढ़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि। त हाणे जेके वेठा आहिनि मंज़ूर आहे, इहे जेके बि चांडिया आहिनि सुबुह जो सवेरे 8 बजे 9 बजे तक़रीब असां ते आया, हमिलो करे गोलियूं अची हयूं, असांजा ॿारनि रीयूं कयूं, असांजूं मायूं गश थी वियूं। असांखे मूं बसि गौंस जो नारो हयो, बाक़ी ॿियो कुझु असांखे नज़र कोन आयो। हिननि असांखे ॾाढो तंग कयो आहे। हिननि 3 सालनि खां असांजी घटी था टुटनि ई नथा। हुते बीठा आहिनि, हुते बीठा आहिनि, फ़ोनुनि ते पिया ॻाल्हाइनि, हिक ॿियनि खे इशारा पिया ॾियनि। बीठी आहे बसि, असां वेही रहियासीं, बीठा हुआसीं, असांखे रवानो करे छॾियूं, धकिड़े करे असांखे रवानो करे। हाणे असां पुलिस आई आहे त वेठी असां पंहिंजे घेरनि घटियुनि खे ॾिसूं पिया। बसि हाणे असां त परेशान थियो वेठा आहियूं, छा करियूं भला, असां ग़रीब आहियूं। हमिलो असां ते थी सघे थो, हे वेठा ई वेठा आहिनि, हे पुलिस सां मिलियल आहिनि, छा आहे उहा का ख़बर कोन्हे असांखे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।